अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो ट्यूसडे 10 फेबररी सुबुह जा 9:30 थिया आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो प्यारो सुहिणो सुबुह आहे ऐं आसमान जूं वसतूं झुड़ पखी बिल्डिंग जी बुलंदी वणनि जी ख़ूबसूरती प्यारी प्यारी तमामु हल्की हवा। सो मज़ो लॻो पियो आहे। नज़ारा जेकॾहिं कुदरत जा ॾिसजनि त हिननि अखियुनि जा असां जेके हिन अलाह जा थोरा लाहे नथा सघूं इन्हनि ख़ूबसूरत नज़ारनि जा। सो माशाअल्लाह मज़ो लॻो पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह त मिटी हाणे कुझु घटि थी वई आहे, छो त पाड़े वारनि जो घर जेको आहे ड्रहे नथो, हाणे सिर्फ़ु ठहे थो, त हाणे थोरी घणी त हूंदी। हिते हिकिड़ो ढेर कागज़नि जो पियो आहे ऐं मां पंहिंजे लाइ हिकिड़ी ॿी स्पेशल शइ घुराई आहे। अॼु उहा बि तव्हां सां शेयर थी कयां त मूंखे उनजी इलाही ज़रूरत महसूसु थी रही हुई। सो मुंहिंजे प्लांट्स जो इहो हाल अहिवाल आहे, सभु साफ़ु सुथरा फ्रेश आहिनि। बहार माशाअल्लाह पंहिंजो जेकी ॾिख ॾेखारे थो। हे ॾिसो प्यारा प्यारा सुहिणा पन, हे ॾिसो हाणे थो खुले। छा छा ॾेखारियां कुदरतूं मुंहिंजे रब जूं माशाअल्लाह। सो सुबुह खां का सिलाई न कई आहे अॼु मां, न त हिन महिल ताईं मां हिकिड़ो कपिड़ो को सिबी वेंदी आहियां या पर मां सना थुला ॿिया कम पई कयां। हिन जी अनपैकिंग करण में मूंखे ॾाढो टाइम लॻो, पोइ कुझु थोरी बचाए छॾियमि, उहा ज़हर आई आहे त उन खां कराई अथमि। सो उहा बि तव्हां सां शेयर थी कयां। किचन जा इलाही सारा कम कयमि, ॾही जमाए छॾियमि, पंहिंजी ज़हरा जी मानी पचायमि ऐं सना थुला ॿिया बि घणा ई कम हूंदा आहिनि जेके काउंटिंग में बि न हूंदा आहिनि, चवण जहिड़ा बि न हूंदा आहिनि, पर करणा हूंदा आहिनि। सो उहे कंदी रही आहियां माशाअल्लाह। हा, ऐं मां राति जो पंहिंजी भेण जे घर वियमि त उन वटि अङण में इहा किटली पई माशाअल्लाह। उनजी शादी काफ़ी अर्सो थी आहे त इहा हिनजे ॾाज जे डिनर सेट जी चई आहे मूंखे कंहिं कम में न आहे। सो मां रखी हिन लाइ त आपा भेण तव्हां ॾिसो, तव्हांखे खपे त तव्हां खणो, न त पोइ मां हिन जो ॿियो कुझु कयां। चयो बिल्कुलु। हूअ किचन में हिन में रखंदी हुई पंहिंजूं ॾोयूं वग़ैरह। चई हाणे मुंहिंजे काउंटर ते जाइ न आहे, छो त हुन नओं घर शिफ्ट कयो आहे। मूं चयो मूंखे जाइ हुजे न हुजे, मूंखे सामान खपंदो आहे। सो मां हिन में कुझु न कुझु विझंदमि इनशाला, प्लांट ई विझंदमि, सारी ॻाल्हि आहे। अहिड़ी त मूंखे पंहिंजी इलाही किटलियूं पयूं आहिनि, कंहिं कम जूं न आहिनि, कुझु त ॾेई बि छॾियूं आहिनि। सो हलूं था अंदरि। सो हे आहे मुंहिंजे कमरे में न्यू एडिशन। हे त मां हाणे ई रखाई आहे। हिते पहिरियों मुंहिंजो कंप्यूटर हूंदो हो त उन सां इहा टी मूंखे कमु ईंदी हुई, एक्सटेंशन। सो हीअ मूं राइटिंग टेबल ऐं कुर्सी इहा दराज़ सां घुराई आहे, छो त मां अक्सर लिखां पढ़ां थी या क़ुर शरीफ़ थी पढ़ां या नोट्स थी ठाहियां। पोइ ॿाहिरि मूंखे डाइनिंग टेबल ते वेहणो पवंदो आहे ऐं उते हितां पोइ कमरे मां हर शइ खणी ॿाहिरि वञणी पवंदी आहे। जॾहिं उतां कमु ख़तमु कयां त पोइ वरी हर शइ खणी पंहिंजी पंहिंजी जाइ ते रखां। त हाणे मां इहो थींदो मूंखे त मुंहिंजियूं सभु शयूं हिकु हंधि पई हूंदियूं ऐं हे फ़ोटो मां हितां जे लाइ फ्रेम कया हुआ त जॾहिं मां पंहिंजी राइटिंग टेबल रखंदमि त मां पंहिंजी शहज़ादियुनि खे पंहिंजे अखियुनि जे अॻियां रखंदमि त इहे मूंसां गॾु हूंदियूं हिते। हिनखे मां अञा सेट कंदमि, पोइ तव्हांखे फाइनल लुक पोइ ॾेखारींदमि कंहिं महिल। अच्छा, हिन जे हेठां एतिरी स्पेस आहे जो हीअ अंदरि थी हली वञे चेयर, ऐं हेठां हे ॾिसो मज़े सां हेॾो वॾो खानो आहे जंहिंमें मां पंहिंजा कागज़ राइटिंग पैड वग़ैरह जेको बि आहे या आम किताब जंहिं ते बि मां माने कमु कंदी हुजां, जंहिं ते मां लिख पढ़ कंदी हुजां, त उहे मां हिन में रखंदमि इनशाला। सो इहा हिकिड़ी कम जी शइ आहे जंहिंजी मूंखे इलाही दफ़ा ज़रूरत हुई, छो त ॿाहिरि मुख़्तलिफ़ कमु कंदी आहियां मां। डाइनिंग टेबल ते कॾहिं लिख पढ़ जो कयां, कॾहिं क्राफ्टिंग कयां, त पोइ मूंखे हर वक़्तु शयूं खणणियूं ऐं रखणियूं पवंदियूं हुयूं। हाणे घटि में घटि उहो न थींदो, त मां क्राफ्टिंग त शायदि हिते मुश्किल ई कंदमि। मां हे सिर्फ़ु पंहिंजे लिखण पढ़ण जे लाइ हिकिड़ो सेटअप ठाहियो आहे। सो हे सुहिणो मंज़रु, हा, मुंहिंजी मेमोरी वॉल, मुंहिंजो मेमोरेबल सोफ़ो ऐं मुंहिंजी नई राइटिंग टेबल। 11:15 थिया आहिनि ऐं मां वई हुयमि ॿाहिरि। सो कमु त कुझु ॿियो हुयो, ज़रूरी कोई ऑफिशियल कमु हो जंहिंसां मां वई हुयमि ऐं पोइ जेको कुझु खुटे पियो उहो वठी आयमि। हिकिड़ी दवा खुटियल हुई, इहा वरितमि। ब्रेड ख़तमु थी वई, उहा वरितमि ऐं मिड़ई थोरो चोगो वरितमि। इहे पीनट्स ऐं केवड़ा ऐं इहे शयूं ॿ टे इहे ख़तमु थी वयूं। सो हाणे मां अची वई आहियां घर। तव्हां सां शेयर बि कयमि त छा वठणु वई हुअमि। खावनि खे उथलाए पुथलाए रखंदमि हाणे त जीअं हिननि जो पाणी जेको आहे ड्राई थी वञे। ऐं लंच में मां ठाहींदमि अॼु दाल चांवर। त टियों ॾींहुं मां कोरमो पचायो त उहो ॿ ॾींहं खाधोसीं त मुंहिंजी त बर्दाश्त ख़तमु थी वेंदी आहे। ऐं चिकन मुंहिंजो उअं ई बि कुझु ख़ासि फेवरेट न आहे, तंहिंजे करे अॼु मां सोचियो आहे त मां दाल चांवर पचायां। सो हाणे थांव उथलाए पोइ मां कंदमि पंहिंजो दाल चांवर भिॼाईंदमि त जीअं उन्हनि खे थोरो टाइम मिले। ऐं पोइ छा थी कयां उहो पोइ ॾिसां थी।
अल्हम्दुलिल्लाह चांवर हिते भिजाए छॾियमि ऐं गिदामड़ी भिजायमि। गिदामड़ी सावा धाणा सावा मिर्च इहे असां लाज़मी विझंदा आहियूं। ऐं हीअ मेहरीअ जी दाल ॻाढ़ी दाल। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त अॼु दाल जो आलमी ॾींहुं आहे दालियूं ठीकु आहे इंटरनेशनल डे आहे लेंटिल्स पल्सिस जो। ऐं मुंहिंजूं त फेवरेट आहिनि। असांजे घर में तक़रीबन सभई दालियूं ईंदियूं आहिनि। थोरी थोरी बि वठंदी आहियां त मां खाईंदी आहियां सुराण बि खाईंदी आहे। सो माशाल्लाह ऐं केॾी इम्पोर्टेंस आहे दाल जी असांजी ज़िंदगियुनि में जो असां त जॾहिं ईद थींदी आहे ख़ासि करे क़ुर्बानी वारी अलाह अकबर हिकु ॾींहुं असांखां गोश्त खाधो न थींदो आहे। असां ॿिए ॾींहं ते फ़ौरन राति जो कोशिशि कंदा आहियूं त दाल चांवर पचायूं न त 3 ॾींहं ते त लाज़मी। ऐं केॾा सारा पहाका आहिनि मुहावरा आहिनि चवणियूं आहिनि। चवंदा आहिनि दाल बड़ा माल उर्दू में ऐं असां सिंधीअ में चवंदा आहियूं दाल बचन पाल छो त अॻे दाल सस्ती हूंदी हाणे दाल बि चिकिन जे लॻभॻि अचे थी आहे। सो तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कहिड़ा कहिड़ा अहिड़ा पहाका मुहावरा या चवणियूं यादि थियूं अचनि उर्दू या सिंधी जेके दाल सां रिलेटेड हुजनि कमेंट ज़रूरु कजो। ऐं हाणे मां वञा थी सिलाई करणु। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हीअ हिकिड़ी शर्ट सिबी वरितमि। हिन जी ॿाहुनि में ॻंढ पियल आहिनि पर प्रिंट अहिड़ो आहे जो ॻंढ नज़र नथा अचनि। सो कल्ह मां ॿाहुनि जा ॻंढ ॻंढे ऐं उन्हनि में पाइपिंग बि हणी छॾी। ॿाहूं रेडी हुयूं शर्ट कटिंग थियल हुई। सो बाक़ी उहा अॼु सिबजी वई माशाल्लाह। हे हिन जो ट्राउज़र आहे। नेक्स्ट सिलाई हिन जी हूंदी छो त जंहिं कलर जो रील विझां थी त कंटिन्यू उहा ई सिलाई थी कयां। सो हाणे वेंदमि लंच ठाहींदमि ऐं पंहिंजो मंझंदि जी ॿिए पहिरीं जी निमाज़ जी बि तयारी कंदमि। सो अल्हम्दुलिल्लाह अलाह जा लख एहसान आहिनि त अलाह इहा तौफ़ीक़ ॾिए थो। ऐं उन खां पोइ ॾिसां थी त ॿीहर तव्हां सां केॾी महिल मिलंदमि इंशाअल्लाह। अधु ॾींहुं माशाल्लाह पूरो आरामु कयो। हिन महिल डिनर टाइम आहे। दाल चांवर उहे ई पिया मंझंदि वारा त असां सोचियोसीं कुझु नथा पचायूं ऐं सुराण पटाटा तरिया आहिनि ऐं मुंहिंजो पाणी ग्लास बि रेडी आहे ऐं उन सां गॾु गॾु सुराण सावा मिर्च बि तरिया आहिनि। यम मज़ो ईंदो ॾाढो डिनर में। सो हाणे असां जेको आहे राति जी मानी खाईंदासीं। तव्हां खां मोकिलियां थी मां अॼु जे हिन ब्लॉग मां। अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे सलामत हुजो आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह असां वरी मिलंदासीं नए ब्लॉग में। तेसिताईं अलाह वाही फोटो बि कढी वठांसि।